मकईअ जे रेशम जी चांहि। मकईअ जो फ़सुलु पाकिस्तान में आम जाम थिए थो, जंहिंजा संग असां टांडनि ते पचाए लीमो ऐं मसालो लॻाए वॾे शौक़ सां खाईंदा आहियूं। मकई खाइण जा हूअं त तमामु घणा फ़ाइदा आहिनि, जिन जो ज़िक्र कंहिं ॿिए वीडियो में तफ़सील सां कंदासीं। अॼु असां हिन वीडियो में मकई जे रेशम कार्न सिल्क जे फ़ाइदनि मुतालिक़ गुफ़्तगू कंदासीं। अगरि तव्हां गूगल ते कार्न सिल्क याने मकईअ जे रेशम बाबति सर्च कंदा त तव्हांखे ख़बर पवंदी त जंहिं शइ खे असीं बेकार सम्झी उछले छॾींदा आहियूं, उन जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में इहा चांहि मुख़्तलिफ़ पैकिंग में दुकाननि ते मौजूदु आहे ऐं वॾे चाह सां इस्तेमालु कई वञे थी। मकई जे रेशम में अहिड़ा जुज़ा शामिल आहिनि जेकी दिलि जी बीमारियुनि ऐं हाई कोलेस्ट्रोल खे रोकण में इंतिहाई असराइता आहिनि ऐं चमड़ीअ जी हालतुनि खे बहितर करण सां गॾु तव्हांजे जिस्म में ग्लूकोज़ जी सतह खे मुनज़्ज़िम करण में मदद कनि था। मकईअ जे रेशम खे इस्तेमालु करण जो सभ खां आम तरीक़ो चांहि जी सूरत में आहे। तव्हांखे ज़रूरु पंहिंजे घर में मकई जी रेशम जी चांहि खे हिकु अहम जुज़ो बणाइणु घुरिजे। जेसी फेडरल मेमोरियल रीजनल इस्पताल जे हिकु डॉक्टर जो चवणु आहे त मकई जे रेशम खे सॼी दुनिया में दवा जे तौरु इस्तेमालु कयो वञे थो। मकई जे रेशम जी चांहि सां तव्हांखे विटामिन सी वॾे मिक़दार में मिले थी। हीअ हिकु ताक़तवर एंटी ऑक्सीडेंट आहे जेका फ्री रेडिकल्स ऐं दिलि जे बीमारियुनि जे नुक़सान खे रोकण में मदद करे थी। इहा रत जी गर्दिश खे पिणु तेज़ करे थी, जेको जिस्म जे सभिनी अहम उज़वनि जी बहितर कारकर्दगी लाइ ज़रूरी आहे। मकईअ जे रेशम जी चांहि हाई ब्लड प्रेशर वारनि माण्हुनि लाइ बहितरीनु आहे। इहा जिस्म में इंसुलिन जी सतह खे मुनज़्ज़िम कंदी, रत में शुगर जी सतह खे घटाइण में मदद करे थी। दिलि जे बंदि थियणु, ज़ियाबतीस, हाई कोलेस्ट्रोल वग़ैरह लाइ पिणु हिकु बहितरीनु कुदरती इलाजु आहे। मकई जे रेशम जी चांहि में केतिरियूं ई शानदार ख़ासियतूं आहिनि। इहा जिस्म में सूर खे घटाइण में मदद करे थी। रोज़ानो 2 या 3 प्याला मकई जी रेशम जी चांहि पीअणु शुरू करियो। जॾहिं तव्हां सूर मां आराम हासिलु कयो, पोइ उनखे घटाए हिकु प्यालो रोज़ानो करे छॾियो। बिस्तरे में पेशाब करणु हिकु आम मसइलो आहे जेको अक्सर ॿारनि में थिए थो। मकई जे रेशम जी चांहि हिकु तमामु मुअसरु घरेलू इलाजु आहे। माहिरनि इन मसइले जे इलाज लाइ सुम्हण खां अॻु हिकु कोप मकई जी रेशम जी चांहि पीअण जो मशवरो ॾियनि था। मकई जे रेशम जी चांहि गुर्दनि जे मसइलनि लाइ पिणु हिकु शानदार घरेलू इलाजु आहे। पेशाब में साड़ो, पेशाब जी नालीअ में इन्फेक्शन, मसाने जे इन्फेक्शन, पेशाब जे सिस्टम जी सोज़िश ऐं गुर्दनि जी पथरी इन्हनि हालतुनि में इंतिहाई असराइती आहे। इहा पेशाब जे मिक़दार खे वधाइण में मदद करे थी, जंहिं सबबु तव्हां गुर्दनि जे केतिरनि ई मसइलनि खां बची सघो था। ज़हरीला ऐं नुक़सानदार मादा तव्हांजे जिस्म मां मुअसरु तरीक़े सां ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि। हीअ फ़ाइदेमंद चांहि हाज़मे जे मसइलनि जे इलाज में मदद करे थी ऐं हाज़मे खे पिणु वधाए थी। मकई जे रेशमी चांहि पीअण जे केतिरनि ई फ़ाइदनि मां हिकु अहम इहो बि आहे त उहा तव्हांजे जिस्म खे विटामिन के सुठे मिक़दार में फ़राहम करे थी। हीउ विटामिन खून जे वहकिरे खे कंट्रोल करण लाइ अहम आहे, ख़ासि करे उन्हनि औरतुनि लाइ जेकी ॿार जी पैदाइश मां गुज़री रहियूं आहिनि, ऐं नक मां रत जे वहण खे बि कंट्रोल करे थी। मकई जे रेशम जी चांहि खे चमड़ीअ जे मसइलनि जे इलाज लाइ पिणु इस्तेमालु करे सघिजे थो, जहिड़ो कि रेश, फुड़ा, ख़ारिश ऐं सूर खे ख़तमु करण में मदद करे थी। उन में एंटी बैक्टीरियल ऐं एंटीसेप्टिक ख़ासियतूं आहिनि जेकी इन्फेक्शन खे रोकण में मदद कनि थियूं। मकई जे रेशम जी चांहि ठाहिण लाइ मकई जे संग मां रेशम खे अलॻि करे पाणीअ सां साफ़ करे रखो। जेकॾहिं तव्हां चाहियो त उन रेशम खे उस में सुकाए महफ़ूज़ बि करे सघो था, ऐं जॾहिं दिलि चाहे उनखे 5 या 8 मिंट पाणी में उॿारे गरम या फ्रिज में थधो करे लुत्फ़अंदोज़ थी सघो था।